उमरकोट थाने तां गुम थियण बाद हैदराबाद मां थियल नींगरी अमीशा खासखेली जो अदालत बयान रिकॉर्ड कयो पियो वञे। अमीशा खासखेली पंहिंजे बयान में चयो आहे त भाउ जी शादी तकरीब दौरान संदसि मंगनी जी रस्म जारी हुई त पुलिस छापो हणी खेसि उमरकोट थाने मुंतकिल कयो। लेडी एसएचओ खुशबख्त आराई जवाबदार सैफ परी ऐं फैज़ परी कार में विहारे नशो मिलियल पानी पीआरियो, जे बाद बेहोश थी वियसि। टिनी ॼणनि नामालूम हंध ते कैद करे ज़हनी तशद्दुद जो निशानो बणायो। वजह वठी आए भॼी निकितसि। नींगरी अमीशा खासखेली जी बाज़ियाबी कीअं अमल में आई, आईजी सिंध 3 रुकनी जांच कमेटी जोड़े छॾी। 2 ॾींहनि में रिपोर्ट पेश करण जी हिदायत। जांच कमेटी में एसएसपी मीरपुर ख़ास, एसएसपी उमरकोट ऐं डीएसपी उमरकोट शामिल। दुनिया में हम अकेले रह रहे हैं। इस तरह से ये मुल्क नहीं चलेगा, नहीं चलेगा, मान लें नहीं चलेगा इस तरह से मुल्क। और आज बहुत है इस सीने में, उनको अफशा करने के वक्त से पहले ही हम सुधर जाए। पाकिस्तान आलमी सतह ते अकेलो थी रहियो आहे। मुंहिंजी ॻाल्हि मञी वठो त ईअं मुल्क न हलंदो। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ चयो आहे त सीने में वॾा राज़ सांढियल आहिनि, बहितर आहे त उहे राज़ पधिरा थियण खां अॻु सुधरी वञो। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत में पेशी वक़्तु ॻाल्हाईंदे मियां नवाज़ शरीफ़ चयो त आसिफ ज़रदारी पंहिंजे बयान जी तरदीद कई आहे त वज़ाहत क़बूल करणी घुरिजे। नवाज़ शरीफ़ जो मुक़ाबिलो पीटीआई या पीपल्स पार्टी न पर शहबाज शरीफ़ ऐं हमज़ा शरीफ़ सां आहे। पीटीआई अॻवान फवाद चौधरी चयो आहे त करप्शन जा सबूत साम्हूं अचण ते नवाज़ शरीफ़ घबराहट जो शिकार थी वियो आहे ऐं हू तेज़ी सां पंहिंजे अंजाम ॾांहुं वधी रहियो आहे। नवाज़ शरीफ़ जीटी रोड ते निकिरण वक़्तु अवाम खे साज़िश खां आगाह करण जो चयो, पर कॾहिं बि साज़िश बाबति खुली न ॻाल्हायो। 70 सालनि खां पार्लियामेंट जो अहिड़ो हाल नाहे ॾिठो जेको अॼु ॾिसी रहियो आहियां। खुर्शीद शाह चयो आहे त क़ौमी असैम्बली जे इजलास में वज़ीर आज़म सां गॾु रुगो 2 वज़ीर मौजूदु आहिनि। नाणे वारे वज़ीर जी तक़रीर सां ग़रीबनि जो पेट भरिजी वियो आहे। बजट खां पोइ ग़रीब माण्हुनि खे मानी खाइण जी ज़रूरत नाहे। क़ौमी असैम्बली में ख़िताब कंदे ऑपोज़िशन लीडर चयो त रुगो FBR क़ौमी ख़ज़ाने खे 30 अरब जो नुक़सान पहुचायो। अवाम आरो इन जी वज़ाहत कई वञे। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत में शरीफ कुटुंब ख़िलाफ़ एवन फील्ड रेफरेंस जी ॿुधणी। नवाज़ शरीफ़, मरियम नवाज़ ऐं कैप्टन सफदर पेश। शरीफ कुटुंब जे वकील ख्वाजा हारिस जो बयान रिकॉर्ड कराइण दौरान शाहिद पारां प्रोसिक्यूशन टीम खां मदद वठण ते एतराज़। अदालत शाहिद खे प्रोसिक्यूशन टीम सां ॻाल्हाइण खां रोके छॾियो। जांच ऑफिसर इमरान डोगर बयान में ॿुधायो त MLAs में नीलसन ऐं नेस्कूल जी मिल्कियत बाबति हासिल कयल दस्तावेज़नि में नवाज़ शरीफ़ या मरियम नवाज़ जो नालो बेनिफिशियल ओनर तौरु मौजूदु न हो। खैरपुर में सिविल अस्पताल जे फ्लैट मां डॉक्टर जो लाश हथायो आहे। डॉक्टर हामिद मौरीजू जो लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतकिल कयो वियो। सिविल सर्जन मूजिब डॉक्टर जे कमरे मां कुझु इंजेक्शन्स हथायूं आहिनि। पोस्टमार्टम बाद ई मौत जो कारण मालूम थी सघंदो। सुप्रीम कोर्ट फैसल रज़ा अब्दी ख़िलाफ़ तौहीने अदालत केस जी ॿुधणी कंदड़ बेंच जी तब्दीली लाइ संदसि दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। अदालत केस कराची रजिस्ट्री मुंतकिल करण जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। CTD जे सरबराह सनाउल्लाह अब्बासी चयो आहे त 5 सालनि दौरान कराची जे 108 शहरनि खे ॿाहिरीं मुल्कनि मां भते लाइ फ़ोन कया विया, जिन में 31 डॉक्टर्स ऐं 68 वापारी शामिल आहिनि। पाकिस्तान मामले खे आलमी फोरम ते खणंदो। जवाबदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई लाइ इंटरपोल खां बि मदद वठण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। नौशहरो फिरोज़ वेझो ॻोठ में उस्तो बाहि लॻण जे नतीजे में 20 घर सड़ी करे रख थी विया। मुतासिर ॻोठाणनि जो चवणु आहे त इतला ॾियण बावजूद फायर ब्रिगेड अमलो 1.5 कलाक बाद वाक़े वारे हंधि पहुतो, जंहिं सबबि वॾो नुक़सान थियो आहे। इस्लामाबाद इंटरनेशनल एयरपोर्ट ते फ्लाइट ऑपरेशन जी बाक़ायदा शुरुआत। जिद्दा खां ईंदड़ ख़ांगी उड़ाम जी लैंडिंग। एयरपोर्ट ते पहिरीं ॾींहुं गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। अमेरिका जो फौजी जहाज़ जॉर्जिया रियासत में फनी ख़राबी सबब किरी तबाह। 9 ॼणा फौत थी विया। इख़्तियारनि वाक़े जी जांच शुरू करे छॾी।
सिंध समेत सॼे मुल्क में सहाफ़ती आज़ादी जो आलमी रिहाड़ो मल्हाए पियो वञे। पाकिस्तान में इन वक़्त बि सहाफ़ी सख़्त ख़तरनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। केतिराई सहाफ़ी पेशा वराणनि ज़िम्मेवारियुनि दौरान सिर घोरे चुका आहिनि। सिंध जे क़ौम परस्त अॻवान ऐं दानिश्वर अब्दुल वाहिद आरीसर जी अॼु टीं वरसी मल्हाई पई वञे। वरसी जी मुख्य तक़रीब उमरकोट वेझो संदसि उनड़ाबाद में रथियल आहे। स्टार नरगिस दत्त जी अॼु 37हीं वरसी मल्हाई पई वञे। नरगिस केतिरनि ई फिल्मनि में यादगार किरदार अदा कया। फ्रॉम चाइना 118 साल 3 महीने 28 दिन की जिंदगी, सबसे ज्यादा जीने का रिकॉर्ड है। मैं इस जीने का रिकॉर्ड तोड़ूंगा। Only 16 years to go. यो यो। मैं 75 साल का बुढ़ा हूँ, वृद्ध। मैंने बुढ़ापा अपना स्वीकार किया है। इसीलिए मैं तुझे वृद्ध आश्रम भेज रहा हूँ। ओल्ड एज होम। बॉलीवुड जो सदाबहार सुपरस्टार अमिताभ बच्चन पंहिंजी नई फिल्म में दुनिया जी सभ खां वॾी ॼमा रखंदड़ माण्हू जो रिकॉर्ड पंहिंजे नाले करे सघंदो या न, इंतज़ार जूं घड़ियूं ख़त्म। संदसि नई कॉमेडी फिल्म 102 नॉट आउट सुभाणे रिलीज़ थी रही आहे।